सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान नशियात में अवां सभिनी खे भली कार चवां थी। हमेशा जीअं अवां जी मेज़बान शाज़िया करीम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद कयां थी तव्हां सभई बिल्कुलु ठीकु ठाक चाक चङा भला हूंदो ऐं हिन माहे मुक़द्दस जे रहमतुनि बरकतुनि ऐं फ़ज़ीलतुनि मां यकीनन अवां फ़ाइदो हासिल करे रहिया हूंदो, छो त हीउ महीनो ई तमामु घणो बहारुनि वारो महीनो आहे। माना बहार ई बहार आहे हर पासे ॾे। ऐं हिन महीने जा जेके अशरा आहिनि, हर अशरे जी पंहिंजी हिकिड़ी फ़ज़ीलत आहे, पंहिंजी अहमियत आहे ऐं उन ते असां हमेशह रोशनी विझण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼु जेका ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में सभ खां पहिरियों उभरी उहा इहा उभरी त अलाए छो इख़्लाक़ी तौर ते असां तमामु घणा सितही थी विया आहियूं, यानी कि इख़्लाक़ी क़दरुनि खे असां विसारे वेठा आहियूं। हालांकि जेकॾहिं असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी मुबारक ते असां रोशनी विझूं त उन्हनि जो हुस्न इख़्लाक़ असांखे एॾो सुहिणो मिले थो जो उनखे जेकॾहिं असां पंहिंजी हिन ज़िंदगीअ में शामिलु कयूं या उन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयूं त यकीन कयो असांजी ज़िंदगी तमामु घणी सुहिणी थी वेंदी ऐं ॿिए इंसान खे असांजे ज़िंदगी खां का तकलीफ़ न हूंदी। हिकिड़ो वाक़ियो नंढपण में असां पंहिंजी किताबनि में पढ़ंदा आया आहियूं ऐं हमेशह जॾहिं बि 5-6 जो निसाब खणी ॾिसंदा आहियूं त उन में वाक़ियो असांखे हमेशह मिलंदो आहे त हिकिड़े भेरे नबी साईं जन, बल्कि आम ज़िंदगी में नबी साईं जन हिकिड़ी गलीअ मां गुज़रंदा हुया ऐं उते हिकिड़ी पोड़ी औरत रहंदी हुई जेका नबी साईं जन खां नफ़रत कंदी हुई ऐं इन करे हूअ रोज़ जॾहिं हू गुज़रंदा हुया त उन्हनि जे मथां जेको घर जो गिंद कचिरो हूंदो हुयो उहो जमा करे रखंदी हुई ऐं नबी साईं जन जे मथां उहो उछलींदी हुई ऐं रोज़ जो इहो मामूल हुयो। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो उन पोड़ीअ उहो कचिरो न उछलायो त नबी साईं जन मालूम करायो त आख़िर अॼु थियो छा अहिड़ो जो उन पोड़ीअ मुंहिंजे मथां हीउ कचिरो न उछलायो आहे। त मालूम पियो त उहा पोड़ी औरत बीमार थी पई आहे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे अयादत जे लाइ विया। हालांकि जेकॾहिं हू चाहिनि हा त उहो इंतकाम वठी पिए सघिया, पर हुननि ईअं न कयो। हुननि उन्हनि जी अयादत कई ऐं अहिड़ो सुहिणो इख़्लाक़ ॾिसी करे उहा पोड़ी बुज़ुर्ग मुस्लमान थी वई। त उन जे ज़िंदगी जा अलाए जे केतिरा अहिड़ा वाक़िया आहिनि जेके असांखे आम ज़िंदगी में इहो दर्स ॾियनि था त दरगुज़र करण में ई ज़िंदगी जो असुलु समर आहे ऐं दरगुज़र जेकॾहिं असां कयूं था त असांजी ज़िंदगी अञा वधीक सुहिणी थी वेंदी। पर असां सां जेकॾहिं केरु मामूली सिर्फ़ु तेज़ नज़र सां ॾिसंदो आहे या कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे इंसानु कॾहिं सुठे मूड में हूंदो आहे, कॾहिं ख़राबु मूड में हूंदो आहे ऐं जेकॾहिं केरु नागवारी सां ॾिसंदो आहे या फ़र्ज़ु कयो रोड ते अचूं पिया ऐं कंहिं बिला वजह हारून वॼायो त पोइ बाक़ाइदा कावड़ अची वेंदी आहे त हिन माण्हू ईअं कयो छो आहे। कॾहिं कॾहिं त मां ईअं बि ॾिसंदी आहियां त रोडनि ते माण्हू गाॾी मां लही करे उन ॿिए माण्हू खे कुटणु शुरू कंदा आहिनि। त हाणे असां में उहा सघ कोन रही आहे त असां ॿिए खे बर्दाश्त कयूं ऐं ॿिए जे रवैयनि खे असां बर्दाश्त कयूं। त इन करे असांखे दीन इस्लाम खे स्टडी करणु खपे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी खे स्टडी करणु खपे, उनखां सिखणु खपे त ज़िंदगी असल में हीअं आहे। ज़िंदगी में कावड़ करणु, ॿिए खे तकलीफ़ ॾियणु, ॿिए खे रंज ॾियणु इहा ज़िंदगी न आहे, बल्कि इन सां अलाह साईं नाराज़ थींदो आहे ऐं अलाह साईं जो फरमान आहे त मां पंहिंजा हक़ त मुआफ़ करे सघां थो पर हुकूकुल इबाद यानी कि पंहिंजे ॿारनि जा हक़ नथो मुआफ़ करे सघां। त इन करे ॿारनि जा जेके हक़ आहिनि उहे वधीक अहम आहिनि। इन करे पंहिंजे अंदरि इख़्लाक़ पैदा कयो ऐं दीन इस्लाम किताबनि सां त लाज़िम आहे, पखिड़िजे थो, पर सभ खां वधीक पखिड़िबो असांजे पंहिंजे हुस्न इख़्लाक़ सां त जेकॾहिं असां मुस्लमान आहियूं त असां पंहिंजे दीन खे कीअं पंहिंजी ज़िंदगी में इम्प्लीमेंट कयो आहे ऐं असांजो इख़्लाक़ कहिड़ो आहे। जेकॾहिं असांजो इख़्लाक़ सुठो न हूंदो त लाज़िम आहे ॿियो माण्हू असां खां मुतासिर न थींदो, पर जेकॾहिं असां दीन इस्लाम ते हलूं था ऐं पंहिंजे ज़िंदगी खे उन्हनि दायरनि में महदूद कयूं था त यकीन कयो ॿिया माण्हू असांजे उन हुस्न इख़्लाक़ खां मुतासिर थींदा ऐं असांजे दीन खां मुतासिर थींदा। त दीन खे पखिड़ण जो हिकिड़ो सुठो तरीक़ो इहो बि आहे त असां पंहिंजे रवैयनि में नरमी पैदा कयूं ऐं ॿियनि सां प्यारु कयूं, मुहबत कयूं ऐं नफ़रतुनि खे दिलि मां कढी छॾियूं। इन सुहिणी ॻाल्हि खां पोइ बाक़ाइदा मां ॿुधाईंदी हलां त हिन नशियात खे अव्हां ताईं पहुचाइण में जंहिंजो सहकार हासिलु आहे उन में सभ खां पहिरियों करशी जामे शीरी वारनि जो सहकार हासिलु आहे। सहरी हुजे या इफ़्तारी हुजे, ॿिन्ही में मशरूब तमामु घणो जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं उहो आहे करशी जामे शीरी।
संदल ऐं गुलाब मां तयारु कयो वेंदो आहे ऐं 100% बिल्कुलु 100% ख़ालिस आहे। हिन में पाणी जो हिकिड़ो फुड़ो इस्तेमालु बि थियल न आहे, त इन करे अव्हांखे ज़रूरु मां इहा ई रिक्वेस्ट कंदमि त तव्हां ज़रूरु पंहिंजे घरनि में इस्तेमालु कयो। बल्कि मूंखे पक आहे त घर में जामे शीरी इस्तेमालु थींदो आहे ऐं हाणे त फोटे जे फ्लेवर में बि अवेलेबल आहे। जेकॾहिं फोटो अव्हांखे पसंदि आहे, फोटे जी तासीर पसंदि आहे त पोइ अव्हां इस्तेमालु करे सघो था करशी जामे शीरी। उन खां पोइ टेलीनॉर 4G वारनि जी सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं टेलीनॉर 4G वारनि जी इंटरनेट जेका रफ़्तार आहे उहा तमामु बहितरीनु आहे। अॼोके दौर में इंटरनेट जेकॾहिं सही कमु नथी करे त पोइ मूड बि ख़राबु थी था वञनि। इन करे अव्हां इस्तेमालु करे सघो था टेलीनॉर 4G ऐं टेलीनॉर 4G वारनि जे सहकार जा पिणु तमामु घणा थोराइता आहियूं। उन खां पोइ सहकार हासिल आहे वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद। जेकॾहिं हैदराबाद जे प्राइम लोकेशन ते अव्हां पंहिंजो फ्लैट चाहियो था, पंहिंजो घर चाहियो था, प्लॉट वठणु चाहियो था या बंगलो चाहियो था त पोइ अव्हां राब्तो कयो वकार बिल्डर्स वारनि सां ऐं मुनासिब रक़म ऐं मुनासिब किस्तनि ते अव्हांखे पंहिंजो घर मिली सघे थो ऐं पंहिंजे घर जा अव्हां वारिस थी सघो था। उन खां पोइ हिन नशियात खे अॻिते वधाइण में सहकार हासिल आहे सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जो। ऐं चांहि खां बिना यकीन कयो ज़िंदगी कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त बिल्कुलु ईअं फिकी आहे, को माना मक़सदु ई न आहे ज़िंदगी जो, छो त असां वटि सभ खां वधीक जेका शइ इस्तेमालु कई वेंदी आहे उहा आहे चांहि। ऐं ख़िदमत बि जेकॾहिं कंहिं महिमान जी सुठी करणी हुजे त पोइ चवंदा आहियूं त ठाहु कोप चांहि जो हुजे। त इन करे अव्हां जेकॾहिं चाहियो था त कड़क ऐं मज़ेदार चांहि तयारु थिए त पोइ अव्हां सुरहाण जी पती इस्तेमालु कयो ऐं सुरहाण वारनि जो चवणु आहे नवां रिश्ता जोड़े। उन खां पोइ रूह अफ़ज़ा वारनि जे सहकार जा पिणु तमामु घणा थोराइता आहियूं ऐं सालनि खां वठी हीअ मशरूब असांजे घरनि जो हिसो आहे। ऐं रमज़ान जो महीनो हुजे या आम जेके महीना आहिनि उन्हनि में हर वक़्तु असां वटि इस्तेमालु थींदो आहे। महिमान जी ख़ातिर मदारस जेकॾहिं करणी हूंदी आहे त पोइ रूह अफ़ज़ा जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन खां पोइ ऑलपर्स क्रीम ऐं यूफोन वारनि जे सहकार जा पिणु तमामु घणा थोराइता आहियूं ऐं ऑलपर्स क्रीम जे हवाले सां मां ॿुधाईंदी हलां त ऑलपर्स डेयरी क्रीम ताज़े खीर मां तयारु कई वेंदी आहे ऐं हाणे नई पैकिंग में पिणु दस्तियाबु आहे। ऑलपर्स क्रीम घाटी ऐं मज़ेदार आहे ऐं ऑलपर्स क्रीम उन्हनि मेहनि ऐं गऊंनि जे खीर मां तयारु कई वेंदी आहे जिन जी पालना असां घर में कंदा आहियूं ऐं जिन जो खीर बिल्कुलु ख़ालिस हूंदो आहे ऐं ग़िज़ाईअ सां भरपूर हूंदो आहे ऐं मिठो पिणु हूंदो आहे। ऑलपर्स क्रीम सुबुह जे नाश्ते में अव्हां इस्तेमालु करे सघो था, पराठे सां इस्तेमालु करे सघो था, डबल रोटी सां इस्तेमालु करे सघो था, मेवनि सां जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहे त मेवनि सां गॾु इस्तेमालु करे सघो था, माखीअ सां गॾु इस्तेमालु करे सघो था। ऐं रमज़ान मुबारक जे महीने में काफ़ी अहिड़ियूं डिशिस तयारु थींदियूं आहिनि, फ्रूट चाट आहे या ॿियूं शयूं इलाही हूंदियूं आहिनि जिन में इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे त ईद अचण वारी आहे त ईद ते लाज़िम आहे असांजे घरनि में केक बि तयारु थींदो, कस्टर्ड बि तयारु थींदो, ट्राइफल बि तयारु थींदो ऐं हांडी कढ़ाई बि तयारु थींदी ऐं शीर खोरमो सयूं इहे सभई शयूं तयारु थींदियूं आहिनि। त जेकॾहिं अव्हांखे क्रीम जो ज़ाइको पसंदि आहे त पोइ इन्हनि सभिनी शयुनि में अव्हां क्रीम इस्तेमालु करे सघो था ऐं अव्हांजे खाधे जो या अव्हांजे डिश जो जेको ज़ाइको आहे उहो अञा वधीक ॿीणो थी वेंदो। त ऑलपर्स वारनि जे सहकार जा पिणु तमामु घणा थोराइता आहियूं ऐं यूफोन वारनि जे सहकार जा बि थोराइता आहियूं। यूफोन जो सुपर कार्ड आहे यूफोन सुपर कार्ड ऐं इहो तक़रीबन 599 यानी कि 599 रुपए जो मार्केट में अवेलेबल आहे ऐं रक़म इहा ई शुरू खां वठी रही आहे। हाणे हालांकि ॿियनि कार्ड्स ते टैक्स अची वई आहे पर यूफोन जो सुपर कार्ड ते का बि टैक्स कोन आहे। ऐं फ़ाइदे जी ॻाल्हि इहा आहे अव्हां सभिनी जे लाइ बहितरीनु ऑफर इहा आहे त 599 जो कार्ड अव्हांखे मिलंदो ऐं उन ते 500 MB इंटरनेट अव्हांखे बिल्कुलु फ्री मिलंदी। सो अव्हां डाउनलोडिंग करे सघो था, स्ट्रीमिंग वीडियो कॉलिंग करे सघो था, ब्राउज़िंग करे सघो था, बिल्कुलु फास्ट ब्राउज़िंग आहे। ऐं यूफोन वारनि जो चवणु आहे सभु चलेगा अब भी बेफ़िक्री के साथ। सो बेफ़िक्रीअ सां अव्हां इस्तेमालु करे सघो था यूफोन जो सुपर कार्ड जेको आहे 599 रुपए जो। ऐं यूफोन वारनि जो इहो बि चवणु आहे त नो एडिशनल चार्जिस और वैसे की वैसी बेफ़िक्री। सो जेकॾहिं बेफ़िक्री सां अव्हां चाहियो था त अव्हां ॻाल्हायो, अव्हां वीडियो डाउनलोडिंग कयो, कॉल कयो, पंहिंजनि प्यारनि सां कनेक्ट थियो त पोइ अव्हां ख़रीद कयो हाणे यूफोन जो सुपर कार्ड जेको आहे 599 रुपए जो। ऐं इन खां पोइ अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम में तमामु बहितरीनु शख़्सियतूं बि कही आयूं आहिनि। ऐं कल्ह के ॾिहाड़े जे हवाले सां मां ॻाल्हि कयां जेकॾहिं त कल्ह हिकिड़ो मौज़ू रहिजी वियो ऐं कल्ह फ़तेह मक्का जो ॾींहुं हुयो जंहिंखे असां डिस्कस न करे सघियासीं। अॼु कोशिशि कंदासीं त उन हवाले सां बि कुझु कचहरी कयूं। ऐं अॼु वरी जेको आहे हिन माह मुक़दस में ॿियो हिकिड़ो तमामु घणो ख़ासि ॾींहुं आहे। ऐं जेकॾहिं असां इस्लाम जे तारीख़ खे खणी ॾिसूं त तारीख़ में कुझु जंगियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो दीन इस्लाम या इस्लाम खे पखेड़ण में वॾो किरदारु रहियो आहे या उन्हनि जंगियुनि जे करे इलाही घणा मुस्बत असर पिया आहिनि। त उन में जंगे बदर खे बि यकीनन नथो विसारे सघिजे। ऐं जंगे बदर खे जेकॾहिं स्टडी कयूं फ़तेह मक्का या ॿियूं इलाही जंगियूं अहिड़ियूं लॻियूं, जंगे ओहद, जंगे खंदक,
त यकीन कयो इन्हनि में बि हिकिड़ो दर्स आहे, उन दर्स खे सम्झण जी ज़रूरत आहे। त अॼु कुझु इन्हनि टॉपिक्स ते ॻाल्हाईंदासीं ऐं हीउ अशरो आहे मग़फ़िरत जो, उन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। तमामु बहितरीनु महिमान कही आयो आहे माशाल्लाह। साईं जन जी PhD थियल आहे कराची यूनिवर्सिटी मां डॉक्टर आगा अब्दुल समद साहब। अस्सलाम वालेकुम। अव्हां खे भलीकार चऊं था ऐं वॾा वड़ अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते कही आया आहियो। उन खां पोइ तमामु बहितरीनु ऐं मिठड़े आवाज़ जो मालिक नातख़्वां मौजूदु आहे कारी अली शेर साहब। अस्सलाम वालेकुम। अव्हां खे भलीकार चऊं था वॾा वड़ अव्हां हिते कही आहियो। उन खां पोइ अदीश शाहिस्ता अब्बासी मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम बाबा, अव्हां खे भलीकार चऊं था। ऐं मुंहिंजी हमनाम अदीश शाज़िया ज़ाहिद मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम अदीश शाज़िया, अव्हां खे भलीकार चवां थी। ऐं उन खां पोइ वक़ार अहमद अब्बासी साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भलीकार चवां थी। लख थोरा अव्हां सभिनी जा अव्हां हिते कही आया आहियो। ऐं ऑडियंस मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हां सभिनी खे भलीकार चवां थी। ऐं लख थोरा जो अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते मौजूदु आहियो। सभ खां पहिरियों मां दरख़्वास्त कंदसि कारी अली शेर साहब खे त उहे पंहिंजे मिठड़े आवाज़ में हमदे बारी ताला पढ़ण जी सादत हासिल कनि। बिस्मिल्लाह। मुहताज न कर ए मुंहिंजा ख़ुदा, हिन दुनिया जे इंसाननि जो। जॾहिं तूं आसखी ॿियो काॾे वञा, तूं बाझ भरियो रब बान्हनि जो। मुहताज न कर ऐं मुंहिंजा ख़ुदा, हिन दुनिया जे इंसाननि जो। कहिड़ी आहे कमी तुंहिंजी रहमत में, ॾे ॾे हथणी जो जा शइ घुरे। कहिड़ी आहे कमी तुंहिंजी रहमत में, ॾे ॾे हथणी जो जा शइ घुरे। सुबहान अल्लाह ॿियो आऊं त न को गंजवाल तुंहिंजे गंज खाननि जो। मुहताज न कर ऐं मुंहिंजा ख़ुदा, हिन दुनिया जे इंसाननि जो। जॾहिं तूं आसखी ॿियो काॾे वञा, तूं बाझ भरियो रब बान्हनि जो। तूं ग़रीब अगर बादशाह करी, ऐं मुंहिंजा मिठा तब थी थो सघे। तूं ग़रीब अगर बादशाह करी, ऐं मुंहिंजा मिठा तब थी थो सघे। को की न कुशे तुंहिंजी आ मर्ज़ी, जे साथ फेरी सुल्ताननि जो। को की न कुशे तुंहिंजी आ मर्ज़ी, जे साथ फेरी सुल्ताननि जो। मुहताज न कर ऐं मुंहिंजा ख़ुदा, हिन दुनिया जे इंसाननि जो। तूं आहीं नंगी नगतो ते आ, अमलनि जी धरावत कान्हे का। तूं आहीं नंगी नगतो ते आ, अमलनि जी धरावत कान्हे का। ही ख़ाली हथे आ ग़ुलाम नबी, तूं मालिक ख़ैर ख़ज़ाननि जो। ही ख़ाली हथे आ ग़ुलाम नबी, तूं मालिक ख़ैर ख़ज़ाननि जो। मुहताज न कर ऐं मुंहिंजा ख़ुदा, हिन दुनिया जे इंसाननि जो।
सुभान अल्लाह तमामु सुहिणो अंदाज़ ऐं तमामु सुहिणे अंदाज़ सां माशाल्लाह बाक़ाइदा हिन नशियात जी शुरूआति थी। डॉक्टर आगा अब्दुल समद साहब मौजूदु आहे। ऐं सभ खां पहिरियों त माशाल्लाह ही अशो जेको हले पियो आहे मग़फ़िरत जो अशो, त वधीक तफ़सीलन हिन अशे जे मुतालिक़ कुझु ॿुधाईंदो हुआ? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आहे माइक साईं। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। रमज़ानुल मुबारक जो महीनो असां उम्मत मुस्लिमा जे लाइ अल्लाह ताला जी हिकु अज़ीम नेमत आहे। बेशक बेशक अल्लाह तबारक व ताला हिन महीने खे बाबरकत करार ॾिनो आहे, फ़ज़ीलत वारो करार ॾिनो आहे। ऐं हिन महीने में जेके नेमतूं उम्मत मुस्लिमा खे अता कयूं वयूं उन मां सभ खां पहिरीं जेका नेमत आहे उहा आहे नबी महिरबान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत। सुभान अल्लाह। त हिन महीने में उम्मत मुस्लिमा खे इंसाननि जे हिदायत जे लाइ नबी महिरबान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मबऊस, जीअं मूं अर्ज़ु कयो त रमज़ानुल मुबारक अल्लाह तबारक व ताला जे नेमतनि मां हिकु अज़ीम नेमत आहे। बेशक बेशक जंहिंमें उम्मत मुस्लिमा खे कई नेमतूं हासिल थियूं, जिन मां पहिरीं नेमत नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत आहे। बेशक ऐं ॿी नेमत क़ुरान पाक जी दौलत आहे जेका हिदायत आहे, नूर आहे ऐं शिफ़ा आहे। ऐं टी नेमत जे आहे छा आहे बदर जी फतह आहे, जंहिंखे क़ुरान मजीद में यौमुल फुरक़ान करार ॾिनो वियो आहे, यानी हक़ ऐं बातिल जे फ़ैसिले जो ॾींहुं। इन ॾींहं ते मुसलमाननि खे हिकु अज़ीम फतह जो है अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां मिली। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदुन जानिसार जेके साथी हुआ, इंतिहाई क़लील तादाद में सिर्फ़ु 313 मुसलमान जेके मके मां जेका आहे सा इंतिहाई पसमानदगी जे हालत में मदीने में आया। ऐं हिते बि उन्हनि खे का ताक़त अञा ताईं हासिल न हुई। त हिन दौरान जेको आहे सो इहो वाक़ियो पेश आयो ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि हिननि सहाबनि खे जेके शौक़ जज़्बे जिहाद ऐं शौक़ शहादत सां भरपूर हुया, उन्हनि खे वठी करे बदर जे मैदान में आया। ऐं हुननि वटि को बि असलो न हुयो, को घणो का ताक़त ऐं कुवत उन्हनि वटि न हुई। सिर्फ़ु चंद जेके हथियार हुया। ऐं ॿिए पासे जेके काफ़िर हुया, कुरैशी मक्का हुया, उन्हनि जी तादाद जेका आहे सो 1000 हुई। 1000 हुई ऐं लाओ लश्कर सां, घोड़नि सां, तलवारनि सां ऐं नेज़नि सां जेके आहे भरपूर हुया। त मैदान बदर जे मैदान में इहो वाक़ियो पेश आयो। इन मौक़े ते नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंतिहाई आजिज़ी सां ऐं ख़ुशू ख़ुज़ू सां अल्लाह तबारक व ताला जिन खां दुआ कई ऐं अल्लाह तबारक व ताला खां इहो फ़रियाद कयूं त हे अल्लाह जेके फतह जो वाइदो तो मूंसां कयो आहे, अॼु उनखे पूरो फरमा। अॼु ही चंद जेके मुसलमान आहिनि, मुट्ठी भर जेके माण्हू आहिनि, जेकॾहिं हीअ हिते हलाक थी विया त क़यामत ताईं रूह ज़मीन ते तुंहिंजी इबादत करण वारो कोन बचंदो, कोन रहंदो। ऐं एतिरी आजिज़ी हुई, एतिरो ख़ुशू ख़ुज़ू हुयो जो संदन चादर मुबारक बार बार बदन मां लही पियो वञे। जंहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जिन आया ऐं हुननि चादर हुननि जे बदन ते जेको आहे सो दुबारा जेको आहे सो रखियो ऐं चयूं त अल्लाह जा नबी बस कयो, यकीनन अल्लाह तबारक व ताला तव्हांखे कामयाबी अता कंदो। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व ताला बि फरमायो इस्तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम अन्नी मुमिद्दुकुम बिअल्फिन मिनल मलाइकति मुर्दिफीन। जॾहिं तव्हां अल्लाह खां फरियाद करे रहिया हो त अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल कई ऐं फ़रिश्तनि खे तव्हांजी मदद लाइ नाज़िल कई। ऐं ॿिए हंधि फरमायूं त इस्तक़ूल लिल मुमिनीन अलन यकफियकुम अन युमिद्दकुम रब्बुकुम बिसलासति आलाफिन मिनल मलाइकति मुनज़िलीन। तव्हां चई रहिया हुआ मोमिननि खे त तव्हांजे लाइ इहा मदद काफ़ी न आहे जो अल्लाह तबारक व ताला तव्हांजी मदद लाइ 3000 फ़रिश्ता मोकिले। अल्लाह तबारक व ताला फरमायो यकीनन जेकॾहिं तव्हां सब्र कंदव, भला इन तस्बिरू व तत्तकू व यातूकुम मिन फौरिहिम हाज़ा युमदिदकुम रब्बुकुम बिखमसति आलाफिन मिनल मलाइकति मुनज़िलीन। त अल्लाह तबारक व ताला तव्हांजे मदद लाइ 5000 फ़रिश्ता मोकिलींदो। अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां फ़रिश्ता नाज़िल थिया, जंहिंमें
मुसलमाननि खे कामयाबी नसीब थी वधीक- ऐं बातिल खे जेका आहे सा शिकस्त मिली वई। बिल्कुलु बातिल खे शिकस्त मिली ऐं मुस्लिम उम्मा खे हिकिड़े तरीक़े सां कामयाबी मिली। अॼु ताईं इहा कामयाबी जो जश्न असां मल्हायूं पिया छो त इहा दीन इस्लाम जे बका जी जंग हुई। वधीक असां सिलसिले खे अॻिते जोड़ींदासीं। वक़्तु आहे हिते साईअ जो हीअ नशिया तव्हां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे। कर्शी जामे शीरी, टेलीनॉर 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डस, रूहब्सा ऑलपर्स क्रीम ऐं यूफोन वारनि जे सहकार सां। वक़्तु आहे साईअ जो। ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी व्यूवर, सलाम रमज़ान नशियात में वरी मां सभिनी खे भलीकार चऊं था। हीअ नशियात तव्हां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे। कर्शी जामे शीरी, टेलीनॉर 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डस, रूहब्सा ऑलपर्स क्रीम ऐं यूफोन वारनि जे ताउन सां। सभिनी सहकारी कंपनीज़ जे सहकार जी तमामु घणी थोराइती आहे। सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं छो त वक़्तु तमामु महदूद आहे ऐं इन घटि वक़्त में लाज़िम आहे जेके महिमान हिते आयल आहिनि उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो पूरो पूरो हक़ ॾियणो आहे। अदी शाज़िया हिन पासे मौजूदु आहे जेका अदी लाड़काणी खां कही आई आहे। सो अदी तव्हां जे मिठड़े आवाज़ में बि को नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह। परवरदिगार आंदो प्यारो महीनो आ, रहमत खुदा जी जारी सारो महीनो आ। परवरदिगार आंदो प्यारो महीनो आ, रहमत खुदा जी जारी सारो महीनो आ। अहिड़ो तदारक आयो, रमज़ान मुबारक आयो, अहिड़ो तदारक आयो, रमज़ान मुबारक आयो। हो यारा महीना माह जुदा हो, माह जुदा हो, है यारा महीना माह जुदा हो, माह जुदा हो, है खालिक खैर सां दो मोमिन थी न तू मादो। अहिड़ो तदारक आयो, रमज़ान मुबारक आयो, अहिड़ो तदारक आयो, रमज़ान मुबारक आयो। परवरदिगार आंदो प्यारो महीनो आ, रहमत खुदा जी जारी सारो महीनो आ। अहिड़ो तदारक आयो, रमज़ान मुबारक आयो, अहिड़ो तदारक आयो, रमज़ान मुबारक आयो। हो रोज़ो इबादत अहिड़ी ताजो, अहिड़ी ताजो, हो रोज़ो इबादत अहिड़ी ताजो, अहिड़ी ताजो,
पाण खुदा ॾे अजूरो सारी संभाले समूरो अहिड़ो तदारक आयो रमज़ान मुबारक आयो अहिड़ो तदारक आयो रमज़ान मुबारक आयो हो हिकु हिकु अज़मी कीमतिया पल कीमतिया पल हो हिकु हिकु अज़मी कीमतिया पल कीमतिया पल है वक्त मता सो विन्याए आज जिगर त कमाए अहिड़ो तदारक आयो रमज़ान मुबारक आयो अहिड़ो तदारक आयो रमज़ान मुबारक आयो परवरदिगार आंदो प्यारो महीनो आ रहमत खुदा जी जारी सारो महीनो आ अहिड़ो तदारक आयो रमज़ान मुबारक आयो अहिड़ो तदारक आयो रमज़ान मुबारक आयो सुभान अल्लाह दी तमामु मिठड़ो माशाअल्लाह जो अंदाज़ ऐं ॾाढो सुठो लॻो मूंखे ॿुधी करे बि ऐं सुभान अल्लाह ज़रूरु चवंदा कयो सुभान अल्लाह डॉक्टर आगा अब्दुल समद साहब मौजूदु आहे ऐं सर शुरूआत में मां हुस्न इख़लाक़ जी ॻाल्हि कई ऐं हूअं त मुंहिंजे ज़हन में काफ़ी सवाल ॿिया बि उभरिया पर मूं सोचियो त हीउ सवाल करणु वधीक बहितर आहे त रोज़े जे हालत में बि असांजो इख़लाक़ उहो जो उहो ई हूंदो आहे हालांकि हे महीनो डिसिप्लिन सेखारे थो ज़िंदगी जो सलीक़ो सेखारे थो पर रवैया असांजा उते जा उते हूंदा आहिनि हालांकि असां रोज़े जे हालत में न हूंदा छा रोज़ो सिर्फ़ु उन ई बुख जो नालो आहे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक़ मूंखे मोकिले वियो आहे त मां चङनि अख़लाक़नि जी तकमील कयां सुभान अल्लाह ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अख़लाक़ जी ख़ुदि क़ुरान मजीद गवाही ॾिनी आहे त इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम हे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां अख़लाक़ जे आला दर्जे ते फ़ाइज़ आहियो बेशक त नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मत खे बि सुठनि अख़लाक़नि जी तालीम ॾिनी ख़ुसूसन रमज़ानुल मुबारक में नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इहो फ़रमान आहे त जेको रोज़े सां आहे त उनखे खपे त पंहिंजे ज़बान ते कंट्रोल करे पंहिंजे निगाहुनि ते कंट्रोल करे पंहिंजे हथ ऐं जेको आहे सो पूरे आज़ा ते कंट्रोल करे रोज़ो सिर्फ़ बुख ऐं उन जो नालो न आहे बल्कि रोज़े ज़ब्त नफ़्स जो नालो आहे त रोज़े सां गॾु माण्हू पाण खे जेको आहे सो कंट्रोल में करे फला नबी सल्लम जिन फरमायो त जॾहिं तव्हां मां कंहिंजो रोज़ो हुजे त पोइ शोर न करे गालम गलोच न करे जेकॾहिं केरु उन सां बदकलामी करे बदतमीज़ी सां पेश अचे त उनखे खपे थो चवे त मां त रोज़े सां आहियां मां त रोज़े सां आहियां ऐं सुठे अख़लाक़ जो मुज़ाहिरो करे त असीं ॾिसूं था त असांजे माशरे में रोज़े जो दौरान जेके माण्हुनि जा रवैया आहिनि उहे शायदि बुख ऐं उन जे करे अञा वधीक उन्हनि जे मिज़ाज में सख़्ती अञा वधीक चिड़चिड़ापन थिए थी अञा वधीक रिएक्शन थियनि था जीअं तव्हां कल्ह बि हिकिड़ो वाक़ियो अजीब ॿुधो त उन रिएक्शन जे करे इंसानी हिकिड़ी जेको आहे सो एसि ताईं जो क़त्ल गारतगिरी ते नौबत अची वई नंढे मामूली ॻाल्हि जे करे त रोज़ो त ज़ब्त नफ़्स जो नालो आहे ऐं रोज़े में इंसान खे घुर्जे त पाण ते कंट्रोल करे पंहिंजे ज़बान ते कंट्रोल करे पंहिंजे जवारे ते कंट्रोल करे नबी करम सल्लम जिन फरमायो त के रोज़ेदार अहिड़ा आहिनि जिन खे रोज़े मां सवाइ बुख ऐं उन जो कुझु बि हासिल नथो थिए यानी उहे बुखियो ऐं उन रहनि था पर उहे गुनाहनि खां नथा बचनि सुठे अख़लाक़ जो मुज़ाहिरो नथा कनि फ़राइज़ जी पाबंदी नथा कनि त पोइ उन्हनि खे को सवाब नथो मिले माना भले हू 3 रोज़ा रखनि पर जेकॾहिं हू इख़लाक़ या नफ़्स ते क़ाबू नथा कनि त पोइ रोज़नि जो को फ़ाइदो न आहे तमामु सुठी मां ॻाल्हि कई ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं अदो वकार अहमद अब्बासी काफ़ी वक़्त खां वठी हीअं ॾिसे पियो त अलाए अॼु मूंखे अॼु मौक़ो ॾींदी अलाए कोन ॾींदी त बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे सभिनी खे असां मौक़ो ॾींदासीं बिस्मिल्लाह अव्हां अलाह जे ॾिने मां छा था ॿुधायो
बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मुझे महबूब जो आला ऐ ओतम शान थियो मुझे महबूब जो मुझे महबूब जो आला शान थियो जैते आशिक खुदा खुदे रहमान थियो मुझे महबूब जो कई दारा सिकंदर बेदया ते आया कई दारा सिकंदर बेदया ते आया रोज़े महशर जो मगर ही सुल्तान थियो रोज़े महशर जो मगर ही सुल्तान थियो मुझे महबूब जो नाज़ो मुखे नबिया जो आया नौकर नाज़ो मुखे नबिया जो जिब्रील सगोरो आदरबान थियो जहें जो जिब्रील सगोरो आदरबान थियो मुझे महबूब जो छाले की चामल का नाते अब्बासी लतीफ छाल की चामल का नाते अब्बासी लतीफ शान में जहे जे सारो नाज़िल कुरान थियो शान में जहे जे सारो नाज़िल कुरान थियो मुझे महबूब जो आला ऐं उतां शान थियो मुझे महबूब जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। डॉक्टर आगा अब्दुल समद साहब वॾी महिरबानी अवां हिते कही आयो पंहिंजो ख़ासि वक़्तु मां ॾिनो कारी अलीशर साहब वॾा वड़ा मुंहिंजा जो अवां बि हिते कही आयो अदी शाह साहबासी वॾी महिरबानी अवां जी बि
ऐं आख़िर में अवां खां नातिया कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। माइक अदी खे ॾेई छॾिजो। अदी शाज़ीअ वॾी महिरबानी अवां जी, अवां हिते आहियूं ऐं अदा वकार अब्बासी अवां जी वॾी महिरबानी जो अवां बि हिते कई आहियो। ऐं व्यूवर्स वक़्तु आहे इजाज़त जो। इंशाअल्लाह हयाती बख़ैर सुभाणे जेकॾहिं ज़िंदगी साथ न त वरी अवां सभिनी सां मुलाक़ात थींदी। हीअ नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई वई। करशी जामे शीरी, टेलीनो 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डस, रूह अफ़ज़ा, ऑलपर्स क्रीम ऐं यूफोन वारनि जे सहकार सां। यूफोन जे हवाले सां हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि अवां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त यूफोन जो सुपर कार्ड अवेलेबल आहे। यूफोन जो सुपर कार्ड तमामु बहितरीनु आहे, 599 रुपीज़ जो आहे ऐं इन ते को बि टैक्स न आहे, को बि एक्स्ट्रा टैक्स न आहे। अवां बेफ़िक्री सां इस्तेमालु करे सघो था ऐं 599 जो कार्ड आहे ऐं 500 MB इंटरनेट अवांखे बिल्कुल फ्री मिलंदी। सो अवां डाउनलोडिंग करे सघो था, स्ट्रीमिंग, वीडियो कॉलिंग या ब्राउजिंग। सो यूफोन वारनि जो इहो बि चवणु आहे त सभु चलेगा अब भी बेफ़िक्री से, नो एडिशनल चार्जिस और वैसे की वैसी बेफ़िक्री। सो बिल्कुलु जॾहिं चार्जिस न हूंदा, का टैक्स लागू न थींदी ऐं एतिरा फ़ाइदा हूंदा त बेफ़िक्री त हूंदी। सो हाणे जेकॾहिं अवां हिन महिल ताईं यूफोन जो सुपर कार्ड इस्तेमालु न कयो आहे त अवां ज़रूरु ख़रीद कयो। सिर्फ़ु 599 रुपए जो आहे ऐं तमामु घणा इन जा फ़ाइदा आहिनि। उन खां पोइ असां ॻाल्हि कंदासीं जामे शीरी वारनि जी ऐं हाणे अची वियो आहे जामे शीरी। सो सभिनी खे रिफ्रेश करण जे लाइ जामे शीरी कॉट लाइट रिफ्रेशिंग ऐं अव्हांखे कॉट नज़र बि अचे पियो जिथे जामे शीरी वारनि जो ई नुमाइंदो आहे जेको सभिनी जे लाइ माशाल्लाह मशरूब ठाहिण में तयारु आहे। इन कॉट जे ईंदे ई फ़िज़ा में रिफ्रेशिंग जो अहसासु फैलिजी वेंदो आहे। इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी आहे त हाणे उहो वक़्तु परे न आहे जॾहिं कुझु घड़ियुनि बाद असीं थधो थधो ऐं मज़ेदार करशी जामे शीरी पीअंदासीं। इन ॻाल्हि सां त सभई एग्री कंदा त पहिरें ढुक सां गॾु ई जेको रिफ्रेशिंग जो अहसासु थींदो आहे त बाक़ाइदा मज़ो अची वेंदो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जामे शीरी गुलाब ऐं संदल मां तयारु कयो वेंदो आहे ऐं 100% बिल्कुलु प्योर आहे ऐं ख़ालिस आहे। इन में पाणी जो हिकिड़ो ढुक बि शामिल न हूंदो आहे ऐं ग़िज़ाइयत सां भरपूर आहे, नेचुरल आहे ऐं हाणे फोटे जो फ्लेवर बि अवेलेबल आहे। सो कुझु ई देरि खां पोइ मिली करे असां इफ़्तारी में इंशाअल्लाह करशी जामे शीरी जो मशरूब पीअंदासीं। फ़िलहालु अवां खां इजाज़त वठंदसि। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अदी खे रिक्वेस्ट कंदसि अदी शाइसा खे त वेंदे वेंदे नातिया कलाम ॿुधाइनि ऐं मुंहिंजे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। कोई मिसले मुहम्मद जे न थियो नई थींदो कोई मिसले मुहम्मद जे न थियो मिसले मुहम्मद जे हर शे का प्यारो महबूब खुदा के हर शे का प्यारो महबूब खुदा के ये दादिलो रब जो न थियो मिसले मुहम्मद जे सीरत जो शफीकत जो रहे मत
रहमत आलमीन न थियो नहीं थी दो कोई मिसले मोहम्मद जे न थियो नहीं थी दो कोई मिसले मोहम्मद जे Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।